तालीम सभिनी जो बुनियादी हक़ आहे। रते देरे जा अहिड़ा काफ़ी स्कूल आहिनि जेके बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। रते देरे बाईपास ते वाक़िअ ही क़दीमी ॻोठु वली मोहम्मद बिरोहीअ में असीं मौजूदु आहियूं ऐं हिते जेको गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल आहे उन में बुनियादी सहूलतुनि जी खोट आहे। उन हवाले सां अॼु असीं हिन स्कूल में मौजूदु आहियूं। वधीक शागिर्दनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हितां जे ॻोठाणनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। छा खपे तव्हांजे स्कूल में? बेंच कॉपी साईं ताली असांखे बेंच खपे, नलको खपे, साईं खपे, किताब खपे, तालीम खपे। जे स्कूल में ये मसला है सर, इन में स्कूल में तकरीबन 200 शागिर्द आहिनि, हिकिड़ो टीचर आहे। हुन खां अलावा ॿी स्कूल ख़ाली, हुन में चेयर बि न आहिनि। जी सर, कमरो खाली आहे। जी सर, ॿियो कमरो ख़ाली आहे स्कूल जो, हुन में फर्नीचर वग़ैरह न आहिनि। मसइलो इहो आहे, अलाए छा आहे, असांजे ॻोठ खे पोइ तालीम नथा ॾियणु चाहिनि। ये DC सां बि मिलियो आहियां 2-3 चकर त बाबा असांखे ग्राउंड न आहे, लूसी कुता हिते फिरनि था। ॻोठ तव्हां पाण विज़िट कयो, चौधरी न आहे। 50 मरतबा मां इहो लिखायो आहियां, दरख़्वास्त ॾिनो आहियां। ॻोठ वली मोहम्मद बिरोहीअ जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं शागिर्दनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो मुतालबो आहे त फौरी तौर ते हिन स्कूल जे लाइ हिकु वधीक टीचर जो इंतज़ाम कयो वञे। उन खां अलावा हिन जो इहो पिणु मुतालबो आहे त हिन स्कूल खे चौधरी न हुजण सबबि तमामु घणी तकलीफ़ आहे। हिननि खे वॉशरूम जी सहूलत न आहे ऐं ॿियूं बि सहूलतूं हिननि खे न आहिनि। हिन कैमरा टीम सां गॾु गुलबार शेख, सिंध TV न्यूज़, रतोद।